सिगरेट न तो छॾे सघीं कभी मूंखे तुंहिंजी इहा सिगरेट पीअण वारी आदत सफ़ा न वणंदी आहे। मूंखां सिगरेट छॾाए पाण वरी मूंखे छॾे ॾिनई। हरू भरू अॼु मूंखां कूड़ ॻाल्हाए आंटी का दड़का खराई न त पोइ छा तो अमीअ खे ट्रप में सभु कुझु ॿुधाए छॾियो त मूं तोखे मूं आंटी खे चयो त अम्मी जंडी थी वञो पर मूं आंटी जे चेहरे जे तासुरातनि मां इहो नोट कयो त आंटी खे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न आयो। भाभी कूंज चालाक थियण जी केतिरी बि कोशिश करे पोइ बि उमिरि ऐं तजुर्बे में हुन खां वधीक आहे। ॾिसजो अम्मी मां कीअं थी आंगुरनि में न चाहियां। तोखे इन गुरूर ते अॼु ताईं बर्बाद कयो आहे फरवा। तूं पाण खे अकुलमंद एॾो सम्झी ठोकरूं खाईंदी आई आहीं। मूंखे सभ खां वधीक कावड़ नज़र अंदाज़ करण ते लॻंदी आहे। जंहिं वक़्तु मां ॻाल्हाईंदो हुजां उन वक़्तु सॼो ध्यानु मुकमल तौर ते मुंहिंजी तरफ़ इहा ॻाल्हि यादि रखिजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।